प्यारा बारो सिंधो ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार। आउं आहियां उस्ताद अमजद अली कलवड़ ऐं अॼु असां पढ़ंदासीं मुतवाज़िन खुराक ऐं उन जी अहमियत। छा तव्हां खे ख़बर आहे त मुतवाज़िन खुराक छा थींदी आहे ऐं तव्हां खाधो छो खाईंदा आहियो? तव्हां कहिड़े क़िस्म जो खाधो खाईंदा आहियो ऐं उहो खाधो तव्हां ते कहिड़ो असरु छॾे थो? प्यारा ॿारो, जीअं त असां पढ़ी आया आहियूं त खाधे जा ग्रुप थींदा आहिनि ऐं हर हिकु ग्रुप जूं पंहिंजूं पंहिंजूं ख़ासियतूं थींदियूं आहिनि। खाधे जो हर हिकु ग्रुप असांजे बदन जे मुख़्तलिफ़ कमनि लाइ ज़रूरी हूंदो आहे। उहा खुराक जंहिंमें खाधे जे ग्रुपनि जा सभई जुज़ा शामिल हुजनि उन खे मुतवाज़िन खुराक चइबो आहे। मिसाल तौरु तव्हां हिकु ॾींहं में उहो खाधो खाई रहिया आहियो जंहिंमें खाधे जा सभई ग्रुप शामिल आहिनि, जीअं कार्बोहाइड्रेट्स, लहमियात, सणभ, मादनियात ऐं विटामिन्स, त पोइ तव्हां मुतवाज़िन खुराक इस्तेमालु करे रहिया आहियो जेका तव्हां जे बदन जे लाइ तमामु घणी ज़रूरी आहे। प्यारा ॿारो, यादि रखो त असांखे सणभ, तेल ऐं मिठाइयूं कॾहिं कॾहिं इस्तेमालु करणु घुरिजनि, जॾहिं त असांखे मानी, अनाज, चांवर, पिस्ता, भाॼियूं, मेवा, बेज़ा, गोश्त, खीरु ऐं धौरो सुठे मिक़दार में इस्तेमालु करणु घुरिजनि। मुतवाज़िन खुराक इस्तेमालु करण सां असांजी सिहत सुठी रहंदी ऐं असां केतिरनि ई बीमारियुनि खां बची सघूं था। मुतवाज़िन खुराक ज़रिए असांजे बदन जी नशोनमा बहितरीन तरीक़े सां थींदी आहे। प्यारा ॿारो, अॼु जो क्लास हिते पूरो थियो ऐं मिलंदासीं ॿिए क्लास में। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।